أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكذلك مكنا ليوسف في الأرض يتبوأ منها حيث يشاء ونصيب برحمتنا من نشاء ولا نضيع أجر المحسنين ولأجر الآخرة خير للذين آمنوا وكانوا يتقون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته इहा आयत नंबर 56 56 ऐं 57 नंबर आयत हुई सूरह यूसुफ जी। हाणे असांखे ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उनखे अल्लाह सुब्हानो व तआला उहो दर्जो ॾिनो जो उहे फाइनेंस जेको मालियाती शइ हुई सॼी मिस्र जी सॼी ज़मीन मिस्र जी उन्हनि जे मथां उन्हनि खे इंचार्ज करे रखियो वई आहे, उन्हनि जी पंहिंजी चॉइस हुई। हाणे अल्लाह सुब्हानो व तआला हिते स्टोरी खे पास थो करे, स्टोरी खे बीहारे थो। पहिरियां जी यूसुफ अलैहिस्सलाम पिया ॻाल्हाइनि, बादशाह पिया ॻाल्हाइनि या अल अज़ीज़ मिनिस्टर जी इन्हनि जे बारे में उहे जेको ॻाल्हाइनि पिया उन्हनि जी कन्वर्सेशन अल्लाह सुब्हानो व तआला असांखे ॿुधाए पियो। पर हाणे अल्लाह ताला स्टोरी हिते पास कई आहे। हाणे अल्लाह सुब्हानो व तआला पाण कुझु ॿुधाए थो असांखे जीअं असां हिन मां छा हासिलु कयूं। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां कंहिं ॿारनि खे स्टोरीज़ ॿुधायो था या कंहिं स्टोरी बुक्स तव्हां पढ़ो था, उन्हनि में थींदो आहे त जेको स्टोरी जो निचोड़ हूंदो आहे या मोरल ऑफ द स्टोरी उहा आख़िर में लिखियलु हूंदी आहे। पर हिते अल्लाह सुब्हानो व तआला हिते स्टोरी खे बीहारे असांखे विच में का शइ ॿुधाए थो त इन मां असां छा हासिलु कयूं, इन मां असांखे छा थो मिले। त अल्लाह सुब्हानो व तआला फरमाए थो वकज़ालिक मक्कन्ना यूसुफ फिल अर्द, ऐं अहिड़ी तरह असां यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको आहे ज़मीन ते सेटल डाउन कयो, मतिलबु आबाद कयो। हाणे इहे सेम अल्फाज़ अल्लाह सुब्हानो व तआला पहिरियां बि इस्तेमालु करे चुको आहे। वकज़ालिक मक्कन्ना यूसुफ फिल अर्द, कॾहिं कॾहिं असां क़ुर कोई ध्यान सां पढ़ंदो आहे, माना सां पढ़ंदो आहे या पढ़ंदो आहे, पोइ वर्ड जेके आहिनि उहे रिपीट थींदा आहिनि, पोइ ज़हन में ईंदो आहे इहो त पहिरियां बि लफ़्ज़ मां पढ़ी चुको आहे सेम सूरा में। अगरि वॾी सूरा आहे त उन में उहे अल्फाज़ रिपीट थींदा आहिनि। हाणे जॾहिं अल्लाह सुब्हानो व तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे आबाद कयो, हिते अल्लाह सुब्हानो व तआला चए थो हिते यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिनिस्टर थी वियो, जॾहिं किंग जो जेको आहे ख़ासि माण्हू थी वियो, इजिप्ट जो वॾो माण्हू पावरफुल माण्हू थी वियो, उनखां पोइ अल्लाह सुब्हानो व तआला इहे अल्फाज़ चए थो। ऐं सेम अल्फाज़ अल्लाह सुब्हानो व तआला पहिरियां बि इस्तेमालु कया आहिनि त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र में आया उन वक़्तु जॾहिं अल अज़ीज़ जेको मिनिस्टर हुयो उनखे ख़रीद कयो ऐं पंहिंजे घर वठी आयो, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम नंढा हुया त उन वक़्तु बि अल्लाह सुब्हानो व तआला चयो त ऐं अहिड़ी तरह यूसुफ अलैहिस्सलाम खे असां आबाद कयो ऐं इन्हनि खे सेटल डाउन कयो मिस्र में। त उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम जी मिस्र में एंट्री हुई, मतिलबु आया हुया। ऐं हाणे हिते यूसुफ अलैहिस्सलाम जी पीक आहे ऐं उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम वटि पावर न हुयो, उन वक़्तु पावर लेस हुया। पर हाणे हिते यूसुफ अलैहिस्सलाम वटि पावर आहे। उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम जी मर्ज़ी न हुई छो जो उहे स्लेव हुया, ऐं हिते जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी मर्ज़ी आहे छो जो उन्हनि वटि पावर आहे। त इहे जेके उन वक़्तु मिसाल जे तौर ते जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे स्टोरी उन वक़्तु इहा जॾहिं आयात नाज़िल थींदियूं त ईअं न आहे त असांखे त हाणे सॼी ख़बर आहे, तव्हांखे सॼी ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम सां छा थियो, एंड रिज़ल्ट छा आई ऐं आख़िर में छा थियो, इहा असांखे सॼी ख़बर आहे, तव्हांखे ख़बर आई आहे। पर उन वक़्तु जा जेके मोमिन हुया, मुस्लमान हुया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अल्लाह सुब्हानो व तआला शुरू में फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त पहिरियां तूं इन्हनि ॻाल्हियुनि मां अवेयर न हुई, तोखे इन्हनि ॻाल्हियुनि जी जेका आहे उहा अवेयरनेस न हुई, तोखे मालूम न हुयो ऐं असां तोखे ॿुधायूं था। त अल्लाह सुब्हानो व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं इहा ॻाल्हि स्टोरीज़ ॿुधाइनि पिया त उन वक़्त जी जेका ऑडियंस हुई उन्हनि खे इन बारे में इल्मु न हुयो त अॻिते छा थींदो। जॾहिं उन्हनि पहिरियां इहे अल्फाज़ ॿुधा वकज़ालिक मक्कन्ना यूसुफ फिल अर्द, त अहिड़ी तरह यूसुफ अलैहिस्सलाम खे असां ज़मीन में आबाद कयो या ज़मीन में सेटल डाउन कयो मिस्र जी ज़मीन में, त उन वक़्तु उहे सोचींदा हूंदा त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम सेटल डाउन आहे, इहो अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे सेटल डाउन करे छॾियो। पर हाणे वरी इहे अल्फाज़ अॻिते हली अल्लाह सुब्हानो व तआला वरी थो फरमाए त इन जे पोयां छा इहा कहिड़ी अहिड़ी शइ कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें अल्लाह सुब्हानो व तआला अॻु में बि चयो आहे, वरी अल्लाह सुब्हानो व तआला हाणे बि चए थो। पर उन वक़्तु जेको यूसुफ अलैहिस्सलाम सेटल डाउन थिया हुया उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम जी मर्ज़ी न हुई छो जो उहे हिकिड़ा स्लेव हुया, उहे ॿियनि जी मर्ज़ी ते मतिलबु हिकिड़ा नौकर हुया,
उन्हनि जो उथणु, उन्हनि जो वेहणु, उन्हनि जो खाइणु, उन्हनि जो पीअणु, उन्हनि जो ॿाहिरि वञणु, उन्हनि जो ख़र्चु करणु सॼो कंहिंजी मर्ज़ी ते हुयो, जेके उन जा मालिक हुया उन्हनि जी मर्ज़ी ते हुयो। हाणे जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू तआला सेटल डाउन कयो या आबाद कयो मक्कन आहे, त इहा जेका शइ आहे उहा हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जी पंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम वटि पावर आहे, त हाणे उन्हनि वटि जेको आहे फुल पावर आहे ऐं उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे। जीअं मक्कन लफ़्ज़ी माना आहे आबाद करणु, सेटल डाउन करणु, इहे ई अल्फाज़ अल्लाह सुब्हानहू तआला इस्तेमालु कया आहिनि क़ुर में क़ुरैश लाइ, क़ुरैश कबीले लाइ या मके जो जेको कबीलो हुयो उन्हनि लाइ। त अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो उन्हनि खे तमकीन, मक्कन आहे त तमकीन मां निकितल आहे। त अल्लाह सुब्हानहू तआला उन्हनि खे चए थो त मां तव्हांखे सेटल डाउन कयो, मतिलबु ॿियनि कबीलनि ते फ़ौक़ियत ॾिनी, जीअं पहिरियुनि क़ौमुनि खे मां सेटल डाउन कयो, उन्हनि खे आबाद कयो, तव्हांखे बि मां ॿिया जेके अरब में कबीला आहिनि उन्हनि खे तव्हांखे उन्हनि ते फ़ौक़ियत ॾिनी। जीअं अरबनि जा इलाही कबीला हूंदा, पर जेको क़ुरैश कबीलो, मके जो कबीलो हुयो, उहे जेको हुयो सभ खां वॾो कबीलो हुयो। नंढा नंढा कबीलनि जा फ़ैसिला जेके आहिनि उहे कंदा। त इहे ई मक्कन आहे, तमकीन, इहे ई अल्फाज़ अल्लाह सुब्हानहू तआला यूज़ कया आहिनि। इन जो मक़सदु जॾहिं कोई बि सेटल डाउन थी थो वञे, उन्हनि खे हर फैसिलिटीज़, हर शइ मिली थी वञे, उनखां पोइ उहे अहिड़े क़ाबिल थी था वञनि जो उहो ॿियो कुझु करे सघनि, माण्हुनि लाइ ॿियो कुझु करे सघनि, त उनखे चइबो आहे त सेटल डाउन थियणु, आबाद थियणु, ऐं उहे जेके माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद थी सघनि था। त उन्हनि खे हाणे हर शइ अल्लाह सुब्हानहू तआला प्रोवाइड कई, उन्हनि खे ज़मीन में सेटल डाउन करे छॾियो। हाणे उहे जेके आहिनि ॿियो कुझु करे सघनि था। उनखां पोइ ॿियो जेका आयत में ॿी जेको फ्रेज़ आहे उहा यतबअु मिनहा हैसु यशा, त जीअं जिते यूसुफ अलैहिस्सलाम खे वणंदो हुयो उते वेंदा हुया। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जेल में हुया, उनखां पोइ पहिरियां स्लेव हुया, उन्हनि जी मर्ज़ी न हूंदी हुई, पोइ जेल में हुया, उन्हनि जी मर्ज़ी न हूंदी हुई, पर हाणे अल्लाह सुब्हानहू तआला सॼे मिस्र जी जेका ज़मीन आहे उहा उन्हनि लाइ ओपन करे छॾी, उहे किथे बि वञी पिया सघनि। हाणे इहो सॼो अल्लाह सुब्हानहू तआला जो प्लान हुयो। इहो प्लान कीअं हुयो त अल्लाह सुब्हानहू तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे नंढे हूंदे खां ई पंहिंजे पीउ खां अलॻि करे छॾियो, खूह में वियो, वरी काफ़िले वारनि ख़रीद कयो, काफ़िले वारनि ख़रीद करे ॿिए उन्हनि मां किन माण्हुनि ॿियनि खे उन्हनि खे सेल कयो, पोइ ॿियनि खे सेल कयो, फाइनली मिनिस्टर उनखे ख़रीद कयो, उन पंहिंजे घर में उन्हनि खे रखियो, पंहिंजे घर में रखियो, त उते उन्हनि सां जेके मसइला थिया, उन मिनिस्टर जी वाइफ उन्हनि सां जेके प्रॉब्लम्स क्रिएट कया, उनखां पोइ इलाही साल यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रहिया। त अल्लाह सुब्हानहू तआला यूसुफ अलैहिस्सलाम जी इहा ट्रेनिंग करे पियो, जीअं त यूसुफ अलैहिस्सलाम अहिड़े मक़ाम ते अल्लाह ताला खे उन्हनि खे पहुचाइणो हुयो जिते यूसुफ अलैहिस्सलाम को बि कंहिंखां का ॻाल्हि पुछे न। छो जो यूसुफ अलैहिस्सलाम खे हाणे ख़बर हुई त वॾनि माण्हुनि खां वठी जेके टॉप ते आहिनि, उनखां वठी जेके हेठि नौकर आहिनि या सफ़ा हेठी लेवल जा माण्हू आहिनि, सभिनि जी यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर पइजी चुकी त केरु कहिड़े नमूने ॻाल्हाईंदो आहे, केरु कहिड़े नमूने सोचींदो आहे, केरु किथे चीटिंग कंदो आहे, केरु किथे पैसा लिकाईंदो आहे, जेके तिजारत वारा आहिनि, जेके बिज़नेसमैन आहिनि, उहे कीअं कंदा आहिनि, उहे किथे चीटिंग करे सघनि था, जेल में अंदरि छा थो थिए। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे जेका बि शइ हुई सॼी यूसुफ अलैहिस्सलाम इन्हनि मां सिखी छॾी त केरु किथे चीटिंग करे थो, केरु कीअं ॻाल्हाए थो, केरु किथे माल जमा थो करे। छो जो उन्हनि जी जेका ज़िंदगी हुई एज़ अ स्लेव हुई, नौकर हुई, त जीअं उहो सामान वठी अचणु, वॾनि माण्हुनि जी जेकी मीटिंग्स हूंदियूं उहे अटेंड कंदा, अल अज़ीज़ सां गॾु उन्हनि जी अंदरि जी जेका ॻाल्हि हुई उहे अंदरि जी मीटिंग ॿुधंदा हुया, वरी ॿाहिरि अची मिनिस्टर छा था ॻाल्हाइनि वरी उहे ॿुधंदा हुया। त इहे सभु शयूं यूसुफ अलैहिस्सलाम जी अल्लाह जे तरफ़ां ट्रेनिंग हुई, त जीअं अल्लाह ताला उन्हनि खे अहिड़ो मक़ाम ॾिए जिते यूसुफ अलैहिस्सलाम खे इहो कमु करण में का बि तकलीफ़ न अचे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम सॼे क़ौम मिस्र खे सेव करे सघे क़हत ज़दानी खां। त इन जे करे अल्लाह सुब्हानहू तआला चए थो ऐं इन अहिड़ी तरह यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको आहे सेटल डाउन कयो, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जो जे लाइ सॼो जेको मिस्र हुयो उहो सॼो ओपन थी वियो। कंहिंजे बि घर वञी ॾिसी चेक करे सघनि पिया, कंहिंजे बि दुकान में वञी चेक करे सघनि पिया, कहिड़ो बि जेको ताजर हुजे, बिज़नेसमैन हुजे, उनखे चेक करे सघनि पिया, कहिड़ो बि मिनिस्टर हुजे उनजे घर वञी उनखे चेक करे सघनि पिया, बैंक हुजे, कुझु बि हुजे, सॼी इकॉनमी जेके आहिनि यूसुफ अलैहिस्सलाम चेक करे सघनि पिया। अल्लाह ताला अहिड़ी तरह यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा शइ ॾिनी त जीअं उहे इकॉनमी जेके आहिनि उहे परफेक्ट नमूने हलाए सघनि, जीअं उन्हनि खां कोई बि सवाल न करे, न ई उन्हनि खे ॿियो कंहिंखां पुछिणो पए।
उन्हनि खे हाणे हर शइ जी ख़बर पइजी चुकी हुई। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अलाह ताला तमामु डिफ़िकल्ट सिचुएशन में माण्हुनि खे विझंदो आहे त जीअं उहो उन मां सिखे, उन मां सिखी जॾहिं माण्हू निकिरंदो आहे त उहो उनखे अगरि सही इस्तेमालु कंदो आहे त उहो माण्हुनि खे बि फ़ाइदो ॾेई सघंदो आहे, ऐं जंहिं तकलीफ़ में माण्हू पाण आयो आहे चाहींदो आहे त जेको ॿियो माण्हू आहे उहो इन तकलीफ़ में न अचे। त इहा अलाह जी हिकिड़ी रहमत आहे, अलाह सुभाणे ताला जो हिकिड़ो प्लेन आहे जेको न साम्हूं ॾिसण में तव्हांखे असांखे जेको आहे ख़राबु थो नज़र अचे, या असांखे लॻे थो त इहा ॾाढी तकलीफ़ आहे, पीउ पुट खां अलॻि थी वियो, जेको नंढो ॿारु आहे उहो नंढे हूंदे खां अलॻि थी वियो, उहो एॾियूं तकलीफ़ुनि में आयो, जेल में वियो, त इहा ज़ाहिरी तौरु हिकिड़ी ख़राबु शइ थी लॻे, पर इहा हिकिड़ो अलाह सुभाणे ताला जो हिकिड़ो प्लान हुयो यूसुफ अलैहिस्सलाम खे ट्रेनिंग ॾियण जो, ऐं त जीअं जेको मिस्र जी क़ौम आहे अलाह ताला उन्हनि खे कहत खां बचाए सघे। उनखां पोइ ॿियो हिन में फ्रेज़ आहे नुसीब बिरहमतिना मन नशाउ वला नुदीउ अजरल मुहसिनीन। नुसीब जेको आहे इहो इसाबा मां निकितल आहे, कंहिं शइ खे टारगेट करणु, तीर जॾहिं कंहिंखे हणिबो आहे त उहो वञी टारगेट ते लॻंदो आहे, कंहिं शइ खे टारगेट करणु, नुसीब जी मतिलबु इसाबा मां निकितल आहे टारगेट करणु। त जीअं मुसीबा आहे, मुसीबा जो मक़सदु इहो आहे त कंहिंजे मथां का आफ़त किरे, कंहिंजे मथां का आफ़त टारगेट थिए, कंहिंजे मथां का आफ़त जेका आहे उहा नाज़िल थिए। त नुसीब बिरहमतिना मन नशाउ, ऐं जंहिं लाइ अलाह सुभाणे ताला चए थो जंहिं लाइ वणंदो आहे असां उनजे मथां पंहिंजी रहमत जेका आहे टारगेट कंदा आहियूं उनजे मथां मोकिलींदा आहियूं। इहा हिकिड़ी स्पेशल रहमत हुई। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे अलाह सुभाणे ताला मिनिस्टर ठाहियो, उनखां पोइ अलाह ताला चए थो जंहिंजे मथां असां रहमत करणु चाहियूं उनजे मथां असां रहमत कंदासीं। त उनखां पोइ वला नदीउ अजरल मुहसिनीन, त जीअं ऐं नेकूं जेके नेक अमल कंदा आहिनि, जेके महिनत कंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो अजुर जेको आहे उन्हनि जो विञाईंदो न आहे अलाह सुभाणे ताला, उन्हनि जो अजुर उन्हनि खे मिलंदो आहे जेको नेक अमल करे थो, जेको पंहिंजे महिनत करे थो नेकी जे अमल में। हाणे मसइलो हिते इहो आहे त चवंदा आहिनि जेको बि अगरि सिधे रस्ते ते अचे थो, जेको बि नेक अमल करे थो, उहो जेको आहे उनखे अलाह सुभाणे ताला दुनिया में बुलंद मर्तबो ॾींदो। अगरि इहा ॻाल्हि सही आहे त नूह अलैहिस्सलाम 950 साल अलाह जो पैगाम पुॼायो, पर उन्हनि खे आख़िर में दुनियावी शइ का बि न मिली। इवन उन्हनि जी फैमिली जेका उनजो पुटु हुयो उहो बि उन्हनि जे साम्हूं ॿधी आहे, ऐं अलाह खे चए त या अलाह मुंहिंजी फैमिली मां आहे, अलाह सुभाणे ताला चए त न तुंहिंजी फैमिली मां न आहे। उन्हनि खे वर्ल्डली जेका दुनियावी शइ मटीरियलिज़म, उहा अहिड़े क़िस्म जो जेको का बि शइ अलाह सुभाणे ताला रहमत न ॾिनी। पोइ हाणे इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी इहा ॻाल्हि त पोइ माण्हू चवंदा त मां जेको बि नेक अमल कयां थो, पंहिंजी महिनत कयां थो, इन जे लाइ जो मूंखे ख़बर आहे त अलाह सुभाणे ताला जेका पंहिंजी रहमत मोकिलींदो, मूंखे दुनियावी फ़ाइदो उनजो मिलंदो, मूंखे जेको आहे दुनिया में सभु कुझु मिलंदो। जीअं यूसुफ अलैहिस्सलाम खे मिलियो, अलाह ताला उन्हनि खे मिनिस्टर कयो, सिधे रस्ते ते हुया, ऐं हर वक़्तु अलाह जो पैगाम पुॼायो, जिते बि हुया हर तकलीफ़ में उन्हनि शुकुरु कयो, सबुरु कयो, ऐं पंहिंजो अलाह जी रसी खे न छॾियो, त अलाह ताला उन्हनि खे मिनिस्टर ठाहियो। त मां बि अगरि ईअं कंदुमि त मूंखे बि को न को अलाह ताला मक़ाम ॾींदो, दर्जो ॾींदो। अगरि ईअं आहे त क़ुर में ॿिया जेके नबी आहिनि उन्हनि सां ईअं न आहे। त पोइ इहो कीअं इन शइ खे कीअं मैच कजे, इन शइ खे कीअं कजे। अगरि कोई ईअं सोचे त मां अगरि महिनत कंदुमि, नेकी जे रस्ते ते हलंदुमि, सभु कमु सिधा कंदुमि त मूंखे मर्तबो मिलंदो, दौलत मिलंदी, सभु कुझु मिलंदो, त इन में पोइ हर कंहिंजी महिनत जेका इन शइ जे करे थी वेंदी। त इन जी जेका हर कंहिंजी तव्हांजी मुंहिंजी जेका महिनत हूंदी उहा सॼी इन लाइ थींदी त मूंखे दुनिया में मर्तबो मिले, पैसो मिले, पावर मिले, मां बि हर शइ करे सघां। पोइ उहो जहिड़ी बि लेवल जो हुजे, मां सिधे रस्ते ते मूंखे इहा शइ मिले, पोइ आख़िरत इन शइ मां हली वेंदी। त हिते जेको आहे अलाह सुभाणे ताला चए थो इहा मां जंहिंखे ॾियां, इहा तव्हांजी मर्ज़ी ते न आहे, इहा अलाह सुभाणे ताला चए थो इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां इहा जंहिंखे बि ॾियां। पर जेको उनखां पोइ अलाह ताला चए थो वला नुदीउ अजरल मुहसिनीन, पर जेको बि महिनत करे थो, जेको बि सिधे रस्ते ते आहे, मां उन्हनि जी महिनत ज़ाया नथो कयां, उन्हनि जो अजुर जेको आहे उहो ज़ाया न थींदो। उन्हनि जी जेका महिनत आहे सिधे रस्ते ते उहा ज़ाया न थींदी। दुनिया में त उनखे मिलंदो ई मिलंदो, पर आख़िरत में बि अलाह सुभाणे ताला ॾींदो। त हिते यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां हिकिड़ी स्पेशल रहमत हुई। जीअं हिकिड़ा अलाह सुभाणे ताला टैलेंट ॾींदो आहे, जेको दिमाग़ु ॾींदो आहे, ज़हानत ॾींदो आहे, उनखां पोइ उन्हनि खे कॾहिं कॾहिं अपॉर्चुनिटी, मौक़ो न मिलंदो आहे। उन्हनि जो टैलेंट त हूंदो आहे पर मौक़ो न मिलंदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो स्टूडेंट आहे, उहो मेडिकल स्टूडेंट जी मेडिकल वञण लाइ तयारी थो करे, ॾाढो होशियारु आहे, साइंस में ॾाढी बहितरीनु तयारी अथसि, पर सिलेक्शन नथी थिएसि, मौक़ो न मिलियुसि।
जी मिसाल के तौर ते को क्रिकेट खेॾे थो, ॾाढी बहितरीनु क्रिकेट खेॾे थो, ॾाढी महिनत थो करे, पर उनखे चांस नथो मिले त उहो नेशनल लेवल या इंटरनेशनल लेवल ते खेॾे, रुॻो उहो ई पंहिंजे शहर में खेॾे थो नंढी नंढियुनि गेम्स में, त उन्हनि खे मौक़ो न मिलियो। त ॿी जॻह ते टैलेंट बि हूंदो आहे ऐं अलाह सुब्हानो ताला उन्हनि खे मौक़ो बि ॾींदो आहे, ॿई शयूं ॾींदो आहे त जीअं उहे उनजो इस्तेमालु करे सघनि। ऐं पोइ हाणे उन्हनि जो इस्तेमालु कीअं थो थिए उहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां उनजो इस्तेमालु कीअं कयो। जीअं अलाह सुब्हानो ताला फ़िरौन खे हुकूमत बि ॾिनी, टैलेंट बि ॾिनो, उनजो इस्तेमालु ग़लति कयो। ईअं ई अलाह सुब्हानो ताला सूरह कहफ़ में फ़रमाए थो ज़ुल्करनैन अलैहिस्सलाम, ज़ुल्करनैन खे अलाह सुब्हानो ताला हुकूमत ॾिनी ऐं उन्हनि जेको आजूज माजूज खे उन्हनि क़ौम खां बचायो, जेका वॾी उहा विच में दीवार ठाहियो, त उन खां पोइ चयूं त इहा हाज़ा मिन रहमत रब्बी, इहा जेका रहमत आहे इहा अलाह जी तरफ़ां आहे, इन में मुंहिंजो कुझु बि न आहे, इहा अलाह जी रहमत आहे मुंहिंजी तरफ़ां। त ॿई शयूं आहिनि, अलाह सुब्हानो ताला तव्हांखे दुनिया में बि ॾेई थो सघे, अलाह सुब्हानो ताला जेको अजर आख़िरत में रखियो आहे उहो त रखियो ई रखियो आहे, उन में को बि शक न आहे। त हिकिड़ो टैलेंट आहे, उनखे टैलेंट मिलियो, उन खां पोइ उन जेको आहे उन में टैलेंट खां पोइ मौक़ो बि मिलियो उनखे, ऐं टैलेंट ऐं मौक़ो त मिलियो, पर स्पेशल अलाह जी रहमत इहा आहे त उनजो इस्तेमालु बि सही कयो। ईअं न त उन्हनि खे रहमत बि, उनखे टैलेंट बि अलाह ताला ॾिनो, उनखे मौक़ो बि ॾिनो, पर उनजो इस्तेमालु ग़लति कयो न, उनखे टैलेंट बि हुयो, उन खे मौक़ो बि मिलियो ऐं उनजो इस्तेमालु बि उन सही कयो, ऐं अलाह जे दीन खे ऐं माण्हुनि खे सर्व करण लाइ उन शइ खे उन इस्तेमालु कयो। इहा हिकिड़ी स्पेशल रहमत आहे अलाह जी, ऐं इहा स्पेशल रहमत अलाह सुब्हानो ताला हिते इन यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिनी, छो जो उहे इहा स्पेशल रहमत ख़ासि हिकिड़ी अलाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिनी। उन खां पोइ नेक्स्ट आया आहे, उहा छा आहे, वला अजरुल आख़िरति ख़ैरुल लिल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। ऐं जेके बि ऐं जिन ईमान आंदो ऐं जिन परहेज़गारी कई, जिन ईमान आंदो, जिन नेक अमल कया, त उन्हनि जे जेके नेक अमल करण वारा आहिनि उहे उन्हनि जी परहेज़गारी कंदा रहिया, ऐं उन्हनि जेको आहे आख़िरत में उन्हनि जो जेको अजर आहे उहो कॾहिं बि ज़ाया न थींदो, ज़रूरु उन्हनि खे मिलंदो। वकानू यत्तक़ून, ऐं उहे जेके तक़वा वारा आहिनि, उहे जेके पंहिंजो तक़वा कंदा रहिया। तक़वा ईमान छा आहे? ईमान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका असांजे दिलि में अंदरि आहे। तक़वा अहिड़ी शइ आहे जेका प्रैक्टिकल आहे। तव्हां साम्हूं तव्हां जेको गुनाह जो कमु अचे थो, तव्हां जेको ग़लति शइ अचे थी, पर तव्हां उन शइ खां परे था थियो, छाजे करे जो तव्हांखे अलाह जो ख़ौफ़ आहे, अलाह जो भउ आहे, तव्हांखे ख़बर आहे अलाह सुब्हानो ताला ॾिसे थो। त इहा शइ हिकिड़ी प्रैक्टिकल आहे। तक़वा ईमान कंहिं दिलि में आहे, तक़वा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां यूज़ था कयो प्रैक्टिकली। त अलाह ताला चए थो जेके तक़वा कंदा था रहनि ऐं जेको अजर, जेके सिधे रस्ते ते रहंदा रहनि, उन्हनि जो जेको आख़िरत में अजर आहे उहो अहिड़ो आहे जेको उन्हनि खे बि ख़बर न आहे। आख़िरत वारो अजर त डेफिनेटली उन्हनि खे आहे ई आहे। असुलु अजर जेको आहे उहो आख़िरत में मिलंदो। असां वटि मोस्टली छा थींदो आहे, असां चवंदा आहियूं, हाणे जीअं हिकिड़ो मुफ़्ती साहिबु हुयो, उहो बयानु पियो ॾिए। बयानु ॾियण वक़्तु चए पियो त अगरि तव्हां निमाज़ पढ़ंदव, अलाह जे रस्ते ते हलंदव, तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा। त कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो नौजवान आयो हुन ॾे, चयईं त मुफ़्ती साहिबु तव्हां ईअं बयानु ॾिनो, मां त हाणे सिधे रस्ते ते अची वियो आहियां, निमाज़ बि पढ़ां थो, मुंहिंजा मसइला त घटि त न थिया, मुंहिंजा मसइला वधंदा था वञनि। मुफ़्ती साहिबु चयुसि त तूं केतिरे अरसे खां निमाज़ नथो पढ़े? चई मूंखे 7-8 साल थी विया आहिनि, मां निमाज़ छॾे ॾिनी आहे। त हाणे केतिरे अरसे खां निमाज़ शुरू कई अथई? चई 7-8 ॾींहं थी विया आहिनि, मां निमाज़ शुरू कई आहे। चई जॾहिं तूं 7-8 साल निमाज़ पढ़े ऐं उन खां पोइ तुंहिंजा मसइला हल न थियनि, पोइ तूं जेको आहे मूं ॾे अचिजांइ। त चवण जो मक़सदु इहो त असां इहे शयूं कंदा आहियूं त असांखे दुनियावी शयूं मिलनि, असांखे इहो लॻे त असांखे दौलत बि मिले, असांखे शोहरत बि मिले, असांखे को बि मसइलो न अचे, पोइ असां निमाज़ पढ़ूं ऐं पोइ असां ईअं कयूं। असां सिर्फ़ु मटीरियल, असां सिर्फ़ु दुनिया जी शइ खे ॾिसंदा आहियूं, पर अलाह सुब्हानो ताला हिते फरमाए थो वला अजरुल आख़िर, जेको आख़िरत जो जेको अजर आहे, आख़िरत जो जेको गिफ्ट आहे, रिवार्ड आहे, उहो हिन शइ खां इलाही वधीक बहितरु आहे। त असां जेको आहे महिनत कयूं, छाजे करे त असांखे आख़िरत ऐं दुनिया में त अलाह सुब्हानो ताला ॾींदो ई ॾींदो, पर इन जो मक़सदु इहो न आहे कंहिंखे अगरि दुनिया में न मिले त उहो चए त मां नेकी करे छॾे ॾींदुमि, मां सिधे रस्ते ते अची वेंदुमि, छो जो मूंखे दुनिया में न मिलियो आहे। न, असांखे सिधे रस्ते ते कंटिन्यू रहणो आहे, ऐं अलाह सुब्हानो ताला तव्हांखे असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।